इहे न मारण रीत जीअं सेण मटाइनि सोन ते। इहे न मारण रीत जीअं सेण मटाइनि सोन ते। अची उमर कोट में कंदियस कान कुरीत। पखनि जी प्रीत माड़ीअ सी न मटियां। शाह साईं जो इहो बैत न रुॻो मारी जी ज़बानी हुननि जे अंदर जो अहवाल बयानु करे थो, पर इन में सिंध जी सकाफ़त जो उहो अक्स बि मौजूदु आहे जेको अक्स सिंध जी सकाफ़त जी सुञाण आहे। सकाफ़त कंहिं बि मुल्क कंहिं बि ख़िते जी उहा सुञाण हूंदी आहे, उहा उन्हनि जी ख़ासि ख़ूबी ऐं अंसर हूंदो आहे जंहिंजे बुनियाद ते को बि ख़ितो, को बि मुल्क, का बि क़ौम कंहिं ॿी क़ौम, ख़िते या मुल्क खां मुख़्तलिफ़ थी करे पंहिंजी शनाख़्त क़ाइमु कंदी आहे। यानी सकाफ़त हिक हिसाब सां शनाख़्त जो बि नालो आहे। अॼु सकाफ़त जो आलमी ॾींहुं आहे। इहो ॾींहुं गॾियल क़ौमुनि जे तरफ़ां 2002 खां मल्हायो पियो वञे ऐं इन ॾींहुं मल्हाइण जो मक़सदु दुनिया जे मुख़्तलिफ़ सकाफ़तुनि ऐं क़ौमुनि खे हिक ॿिए जे वेझे करे सकाफ़त सां गॾु ख़ुशहाली, पाइदार तरक़ी ऐं आलमी अमन जे हुसूल खे मुमकिन बणाइणु हुयो। सकाफ़त बुनियादी तौर ते पुरअमन रहण जो नालो आहे। सकाफ़त जे रंगनि में उहा गहराई हूंदी आहे, उहा वुसअत हूंदी आहे जंहिंमें सभिनी जे लाइ जाइ हूंदी आहे। ऐं सिंध जी सकाफ़त हूअं ई उहा शानदार सकाफ़त आहे जेका पंहिंजे मादी सकाफ़त में, जंहिंमें अजरक आहे, टोपी आहे, ॿिया असांजो सिंधु दरिया आहे, मकली जो क़ब्रिस्तान आहे या मोहन जो दड़ो आहे, या ॿियूं जेके असांजूं सकाफ़ती शयूं आहिनि हिकिड़े पासे उहे पंहिंजी अहमियत दुनिया में मंझराए चुकियूं आहिनि, त ॿिए पासे ग़ैर मादी सकाफ़त पिणु सिंध जी इंतिहाई मुनफ़रिद आहे जंहिंमें महिमान नवाज़ी, वॾे जी इज़त करणु, हली आयल खे मान ॾियणु, औरत जो तमामु घणो एतिराम करणु, साम झलणु ऐं इन तरह जा ॿिया केतिरा ई पासा आहिनि। अॼु सकाफ़त जे हिन आलमी ॾींहं जे मुनासिबत सां असां सिंधी ॿोली जे बाख़्तियार इदारे जे हिन स्टूडियो में तव्हां सां मुख़ातिब आहियूं। मूंसां गॾु सिंध जी सकाफ़त ते, ॿोली ते ऐं सिंध जी शनाख़्त जे ॿियनि हवालनि ते ॻाल्हाइण लाइ असां सां गॾु सिंधी ॿोली जो तमामु वॾो ॾाहो, सिंधी ॿोली जे बाख़्तियार इदारे जो अॻूणो चेयरमैन, कॉलेज एजुकेशन जो अॻूणो डायरेक्टर जनरल, सकाफ़त खाते जो अॻूणो डायरेक्टर जनरल ऐं ॿिया बि केतिरा ई साईं जी सुञाण जा हवाला आहिनि। साईं प्रोफेसर डॉक्टर मोहम्मद अली मांझी साहिबु आहे, असांखे हिन भली कार चऊं था। महिरबानी साईं मांझी साहिबु, सिंध जी सकाफ़त हर हवाले सां मुनफ़रिद आहे। हीउ ख़ितो दुनिया जे सभिनी ख़ितनि खां मुनफ़रिद आहे। तव्हां सिंध जी सकाफ़त खे कीअं था ॾिसो? महिरबानी। सकाफ़त छा आहे उन हवाले सां तव्हां ॾाढो हिकिड़ो बहितरु ॿुधायो आहे। पहिरीं त हिन मौक़े ते सकाफ़त जे ॾियारे जे हवाले सां दुनिया जो ॾियारो जेको मल्हाए पियो वञे सॼी दुनिया में, उन हवाले सां तव्हां सिंधी ॿोलीअ जे बाख़्तियार इदारे पारां अॼोको हीअ मुख़्तसिर हिकिड़ो प्रोग्राम रखी सचमुच त ॾाढी हिकिड़ी सुठी ॻाल्हि कई आहे ऐं तव्हांखे मुबारकबाद पेश करियां थो। पर तव्हां जेको सकाफ़त जे हवाले सां ॿुधाए चुका उहो बि ॾाढो जामे आहे, छाकाणि त सकाफ़त आहे ई उहा जेका हूअं उनजी लुग़वी माना त आहे त अक़ल जो वाधारो, सम्झ जो वाधारो, सोच जो वाधारो, पर उन सां गॾु जेको बि दुनिया आहे, उहा जेका तहज़ीब आहे, उन जेको वाधारो थियो आहे, उहो उन वाधारे में जेके बि ॻाल्हियूं आयूं आहिनि, जेके बि कम आया आहिनि, जेके बि किरतूं आयूं आहिनि, उहे सभु अची वञनि थियूं। जेको जंहिं धरतीअ ते रहे थो, जंहिं इलाइक़े में रहे थो, जंहिं जाग्राफ़ियाई हदनि में रहे थो, उन जो माहौल, उन जी जेका सा सूरत हाल उहा मुख़्तलिफ़ हूंदी आहे। जीअं मतिलबु के जेके से जाबलू इलाइक़ा आहिनि, के जेके से सामूंडी इलाइक़ा आहिनि, के सफ़ा
बर्फ़ानी इलाइक़ा आहिनि या मुल्क आहिनि, पर अच्छा उन जे हवाले सां वरी उन्हनि जूं सकाफ़तूं उहे थोरियूं मुख़्तलिफ़ आहिनि, छाकाणि त उते जो जेको सो रहणी करणी, छाकाणि त सकाफ़त आहे ई उहा त जेका माण्हूअ जी रहणी करणी आहे, माण्हूअ जी मुआशात ऐं मुआशी जेके हालतूं आहिनि उहे आहिनि, माण्हू जूं समाजी हालतूं जेके माण्हुनि जूं आहिनि उहे सभु थियूं अची वञनि, त जेका जाग्राफ़ियाई सूरत हाल हूंदी आहे उहा असरअंदाज़ थिए थी सकाफ़त ते, उतां ई सकाफ़त उसिरे थी, उतां ई जेको सो सभु शयूं जेके से लाॻापियल हूंदियूं आहिनि, वेंदे ॿोलीअ ताईं बि ॿोलीअ ते बि उते जे इलाइक़े उते जे सूरत हाल जो असरु थिए थो। त सिंध अहिड़ो हिकिड़ो सिंध साणे अहिड़ो हिकिड़ो रहियो आहे जेको सचपच अहिड़ी धरती रही आहे जंहिंमें इलाही ॻाल्हियूं अची वञनि थियूं, माना उन जो हिकिड़ो कोस्तान वारो पासो बि आहे, ॿियो वरी जेको सो विच में कचे वारो इलाइक़ो बि आहे, ऐं ॿिए पासे वरी वारियासो मैदान बि आहे। विच मां सिंध साणे जे सिंध जी धरतीअ जे विच में जा सिंधू दरिया जो वहणु, ऐं ॿिन्ही पासे हिकिड़े पासे पहाड़ियूं हुजनि, जबल हुजे, टकरियूं हुजनि, ॿिए पासे उहो इलाइक़ो कचे जो इलाइक़ो हुजे, उहो वारियासो हुजे, त इहा हिकिड़ी जाग्राफ़ियाई सूरत हाल आहे। हीअ मुल्क जेको आहे पाकिस्तान जो मुल्क असांजो, उनजो जेको सिंध आहे उहो वरी बि अहिड़ो इलाइक़ो आहे, अहिड़ो जेको सो अहिड़ी धरती आहे जेका सफ़ा समुंड जे वेझो आहे, यानी छोड़ वारे इलाइक़े में अचे थी, त उहो छोड़ वारो इलाइक़ो जेको सो ज़ाहिर त हीअ उनजी आबहवा बि गरम आहे, त उनजी जेका सूरत हाल त सिंध जी सकाफ़त जेका आहे उन में ई उसरी आहे, उन में ई वाधवी जी थी आहे, हज़ारे सालनि खां उन जी रहणी करणी उहा मुख़्तलिफ़ रही आहे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां। ईअं ई हुन जी रहणी करणी, हुन जो मुआशात, हुन जो वापारु, हुन जूं किरतूं, हुन जूं दिलचस्पियूं, हुन जा जेको सो जेके बि आहिनि जिन सां माण्हूअ जो अॻिते वाधारो थियो आहे, यानी फ़ने तमीर ऐं ॿियूं शयूं उहे मुख़्तलिफ़ रहियूं आहिनि, तोड़े जो सॼी दुनिया में रहियूं आहिनि पर हिते उहे मुख़्तलिफ़ रहियूं आहिनि। त जेकॾहिं तव्हां सफ़ा अॻाटे दौर खां पाण जेकॾहिं शुरूआति कंदासीं त जेके असांखे हिते क़दीम आसार मिलिया आहिनि उहे मुंहनि जो दड़ो हुजे, लाखियुनि जो दड़ो हुजे, थरड़ो हुजे या आमरी हुजे या ॿिया इलाइक़ा जेके उन मां असांखे शयूं मिलियूं आहिनि, उन मां बि लॻे थो त हिते जी सकाफ़त, हिते जो जेको तहज़ीब आहे उहा ॾाढी जेका सा आगाटी आहे। ज़ाहिर आहे त तहज़ीब आगाटी आहे त माना हिते जी सकाफ़त बि आगाटी आहे, ऐं उन्हनि जा असांखे आसार मिलनि था, यानी त उन जी ॿोली जी लिखत जा, हिते जे रहणी करणीअ जा, कीअं माण्हू रहंदा हुआ, कीअं पंहिंजा घर ठाहींदा हुआ, कीअं पंहिंजा व्यंजन खाना ठाहींदा हुआ, कीअं जेको सो गलियूं ठाहींदा हुआ, एसि ताईं जो घणो आगाटो जेको सो उन ज़माने में पंहिंजे हिसाब सां जेके गंदे पाणी जूं नालियूं आहिनि उहे कीअं रखंदा हुआ, साफ़ पाणी कीअं जेको सो इस्तेमालु कंदा हुआ, किथां खां हासिलु कंदा हुआ, त इहा सॼी असांजी रहणी करणी आहे, इहा सॼी असांजी सकाफ़त आहे। एसि ताईं हिते हीअ बि आउं ॻाल्हि करियां त तमामु घणो आगाटो जेको लाहिरी बंदर मां असांखे ॾिसूं था त उते असांखे पुराणे दौर 100 साल अॻु में जेको आहे उहे व्यंजन खाना ॿिया मिलनि था, त उते ठिकर जा पाइप मिलनि था। हाणे उहे जेके थिए लोह जो पाइप आयो या जेको असांजे प्लास्टिक जो पाइप आयो या कीअं आयो, पर हुते उहे ठिकर जा पाइप मिलनि था जेके हाणे जेको कमु कयो नेकाल जे निज़ाम लाइ। मुंहिंजे ख़्याल में त इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे त इहा असांजी रहणी करणी जेका असां अहिड़े क़िस्म जी रही आहे त हिते न फ़क़ति उहे शयूं पर गॾोगॾु मतिलबु जीअं अजरक आहे, जीअं जेको सो भोड़ींडो आहे, जीअं जेको सो मतिलबु त हिकिड़ो त ओढ़णु लिबास उहो बि मुख़्तलिफ़ रहियो आहे ऐं ॾाढो सुहिणो रहियो आहे। ईअं ई वरी बि वॼाइणु ॻाइणु वॼाइणु उनजो जेको असांजी जेको सकाफ़त आहे, जेको कल्चर आहे, उहो बिल्कुलु जेको सो मुख़्तलिफ़ रहियो आहे। ऐं न फ़क़ति मुख़्तलिफ़ रहियो आहे
तोड़े जो दुनिया सॼीअ में आहे पर उनखां थोरो मुख़्तलिफ़ आहे। ऐं उहो हीअं बि जेकॾहिं उन जा बर्तन त असां ॾिसंदासीं उन्हनि में थोरो फ़र्क़ु आहे, उन ते जेको मथां मतिलबु चिट आहिनि उन्हनि में फ़र्क़ु आहे, छाकाणि त हिते जी सकाफ़त पंहिंजी हिकिड़ी अलॻि सुञाणप आहे, उनजी पंहिंजी जेका हैसियत उहा अलॻि आहे। ऐं उहा छाकाणि त सकाफ़त में ॿ टे शयूं जेके से अहम जाग्राफियाई हदूं, उनजो माहौल मुआशात ऐं उनजूं समाजी हालतूं, ॿोली ऐं उते जा अक़ीदा पुराणा जेके आहिनि, छाकाणि त अक़ीदा जेके आहिनि उहे बि सकाफ़त में रस्मूं रवाज उहे सभु उन में अची वञनि था। ॻठा पाइण जेको मुख़्तलिफ़ जेके से औरतूं या मर्द जेके पाइनि था या पाईंदा हुआ उहे सभु उन में अची वञनि था। उहे जेकॾहिं असां ॾिसूं था त असांखे 100 साल अॻु में बल्कि बंभोर मां त असांखे बल्कि उहे हज़ारे साल जा अॻु में शीशे जा जेके से कारखाना मिलिया आहिनि, शीशे जूं चूड़ियूं जेके से असांखे मिलियूं आहिनि, तॾहिं शीशो तमामु घटि जेको थो इस्तेमालु थींदो हो। ऐं उन में जेकॾहिं कंहिं मुल्क में कंहिं खिते में जेकॾहिं उहे शीशे जा कारखाना हुजनि, शीशे जूं चूड़ियूं इस्तेमालु थींदियूं हुजनि त इन मां बि अंदाज़ो करे सघिजे थो त हिते जी सकाफ़त केतिरी शाहूकार हुई। असांजो जेके मुख़्तलिफ़ शयूं आहिनि, वेस वॻा आहिनि या उनजो रहणी करणी आहे या वींदे खाधा जेके आहिनि, उहे जेके खाधनि जो जेको इस्तेमालु थिए थो, कीअं रध पचा कजे थो, कीअं उनखे ठाहिजे जो उन में छा छा पए थो, इहे सभु जेको थो वींदे असां जेकॾहिं असांजो माण्हू सिंध जो माण्हू उहो जेकॾहिं जेका खीर आहे उनखे कीअं ॼमाए थो, उन में कीअं झुरणूं हाणे विझी जेको सो उहा विलोड़ कजे थी, उन मां कीअं जेको सो लसी ऐं मखणदार थिए थो, दुनिया में बि बिल्कुलु थिए थो पर हिते उनजो अंदाज़ ॿियो आहे। हिते वींदे उन क़दीम दौर खां वरी उन ते जेके से मुख़्तलिफ़ लोकगीत बि आहिनि जेके बि ॻाया वञनि था, उहो जेको पुराणो जेको क़दीम दौर में नाच जेको हूंदो मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ख़ुशियुनि जे मौक़नि ते, उहो ख़ुदि बि जेको सो मतिलबु त अलॻि आहे, थोरो मुख़्तलिफ़ आहे, उहो बि सकाफ़त में अची वञे थो। ऐं उहा बि सिंध जी सकाफ़त दुनिया जी सकाफ़त खां मुंहिंजे ख़्याल में त मुख़्तलिफ़ आहे दुनिया में मुख़्तलिफ़ हंधनि ते, पर हिन असांजे सिंध धरतीअ जी जेका सकाफ़त आहे न फ़क़ति उहा आगाटी आहे पर उहा शाहूकार बि आहे ऐं गॾोगॾु उहा ॿियनि मतिलबु त इलाइक़नि खां ॿियनि मुल्कनि खां उहा मुख़्तलिफ़ रही आहे। जीअं असां रुॻो हिकिड़ो नंढड़ी ॻाल्हि था करियूं त बाज़ारु आहे, बोड़ींदो आहे, उनखे था ॾिसूं त हिकिड़ो ठिकर मज़ा ठहियलु, उन दौर में उनखे सुराख़ करे उन मज़ा हवा फूकणु, उन मां आवाज़ु कढणु, ईअं ई जेको अजरक ख़ुदि जेका असां जंहिंजो ज़िक्र थी चुको आहे, उनखे उन क़दीम दौर में नीर उन जो इस्तेमालु थियणु ऐं उन मज़ा पोर ठाहिणु, अहिड़ा बहितरीनु पोर ठाहिणु जो सॼी अजरक जेकॾहिं छा उहो पोर लॻी वञनि त किथे को बि फ़र्क़ु न थिए, बिल्कुलु ॼण त का हाणे जदीद दौर में जेका मशीनरी आहे उन ते जेकॾहिं ठाहिजे त आउं सम्झां थो उन में को फ़र्क़ु अची सघंदो, पर जेकॾहिं पुराणी असां क़दीम दौर जो में ॾिसंदासीं ठहियलु त उन में को फ़र्क़ु न ईंदो। ईअं ई जेको सो असांजो वेंदे जुती जेका आहे उन जी जेका उहा ठाहींदा हुआ चमड़े मझां या उन ते जेको भर्त या ॿियो कंदा हुआ, उहो बि ख़ुदि जेको सो मुख़्तलिफ़ आहे। ज़ेवर मुंडियूं वेंदे हस नक जी फुली या ॿियो इहे सभु मतिलबु त मुख़्तलिफ़ आहिनि, पर गॾोगॾु सिंध जे हिन धरतीअ ते जेका सकाफ़त आहे उन में सिंधी माण्हूअ जो स्वभाव मुख़्तलिफ़ रहियो आहे। ऐं महिमान नवाज़ी, पंहिंजनि सां कीअं पेश अचणु ऐं कीअं जेको सो इवन दर हले दुश्मन सां कीअं पेश अचणो आहे, उहो वैल्यूज़ आहिनि, राग जो कीअं क़दुरु करणु, ॿियो करणु, इहे सभु आउं सम्झां थो अहिड़ियूं शयूं आहिनि जेके सफ़ा मुख़्तलिफ़ आहिनि, दिलचस्प आहिनि, न फ़क़ति दिलचस्प आहिनि पर माण्हूअ जे महज़बपणे जो बि वॾो हिकिड़ो तमामु वॾो आलीशान ओञाण आहिनि। ज़ाहिर आहे मुहज़िब क़ौमूं ई पंहिंजी सकाफ़त जे बुनियाद ते ॿियनि क़ौमुनि खां धार लेखियूं वेंदियूं आहिनि ऐं उन्हनि जी शनाख़्त ई असल में उनजो हुस्न हूंदो आहे। असांजे सिंधी सकाफ़त में ॿार जे ॼमण खां वेंदे हुन जी सॼी ज़िंदगी जे हर मरहले जे लाइ अलॻि गीत आहिनि, ॼमे थो उन वक़्तु गीत अलॻि आहिनि, गीच अलॻि आहिनि, हुन जी छठी थी थिए 7 ॾींहं ते जॾहिं हुन ते नालो रखियो थो वञे,
उन जी अलॻि रस्म रिवाज आहे असांजो ऐं उनखां पोइ तंजणनि में हुनखे ॿधो थो वञे ऐं आर्डर सूट जेका रोज़ाना ॿारड़े जी थिए थी जंहिंमां हुनजा नक्श निगार हुनजा ठहनि था ऐं इहो मरहलो अलॻि हुनजो जेको सैरांदीअ खां जेका देड़ी रखी थी वञे उहे हुनजे सुम्हारण जे लाइ जेको बंदोबस्तु थियल आहे उहे जेके हंध बिस्तरा आहिनि उहे दुनिया जे ॿियनि ख़ितनि खां असांजा मुख़्तलिफ़ आहिनि ईअं थोरो वॾो थो थिए त हुनजो जेका तौरु थिए थो उहा बाक़ाइदा हिकिड़ी वॾी रस्म आहे उहा कई थी वञे सिंधी माण्हुनि जो बाक़ाइदा हुनजो काज जेतिरो ई बंदोबस्तु थिए थो हुन ॾींहं बि त ईअं जॾहिं वरी हुनजी शादी थी थिए शादियुनि खां पोइ वरी आली औलादी थियणु वेंदे हुनजी हू पौढ़ाइप ताईं पहुचणु ऐं वेंदे हिन दुनिया खां रुख़्सत थियणु वक़्तु जॾहिं हू दम धणी हवाले करे थो एसी ताईं सकाफ़त हिकु अहिड़े परदे वांगुरु हुनजे मथां उनजो तहफ़ुज़ करे थी जो आउं सम्झां थो त का बि ॾुखियाई हुनखे घटि में घटि ज़िंदगी गुज़ारण में का एॾी वॾी ॾुखियाई कोन्ह थी अचे छाकाणि त असांजा वैल्यूज़ आहिनि कॾहिं किथे का कंहिं ते मुसीबत आई त सभई गॾिजी उन वटि वेंदा आहिनि किथे जेकॾहिं का फ़ौतगी थी थिए त सभई गॾिजी उनजे घर वञनि था ऐं कुझु न कुझु खणी था वञनि शादियुनि मुरादियुनि ते कुझु न कुझु खणी ऐं ॿियो अञा इन खां वॾो जेको आहे असांजी सकाफ़त जो हींअर वंगार जो कल्चर आहे जॾहिं फ़सुलु तयारु थो थिए त सभई गॾिजी सॼी फ्री लेबर जो कॉन्सेप्ट दुनिया में किथे बि कोन्हे को मुफ़्त में मज़दूरी करणु माना कंहिंजो जेकॾहिं फ़सुलु तयारु आहे त उहे सभई 5-7 दोस्त गॾिजी करे उनजे फ़सुल खे सांभे ऐं उनखे जेको आहे सो कंहिं न कंहिं हवाले सां ठीकु करे ऐं हुनजे हवाले कंदा वरी गॾिजी करे वरी कंहिं ॿिए जो उहो कमु कंदा वरी ईअं टे जे कमु ईंदा इहो वंगार जो जेको तसवुरु आहे उनखां पोइ जेको उताक जो कल्चर आहे सिंध जी उताक जो कल्चर उहो त तमामु मुनफ़रिद आहे जंहिंमें महिमान नवाज़ी वॾी आहे हाणे इन में वरी फ्री फूड जो तसवुरु आहे हिकिड़े पासे फ्री लेबर जो तसवुरु यानी मुफ़्त में उनजो पोरियो कबो ऐं ॿिए पासे वरी मुफ़्त में खाधो खाराइबो जेको आयल आहे उनजो आदर भाव कबो माण्हू महीननि जा महीना टिकियल हूंदा हुआ मूंखे यादि आहे त असां वटि बि उताक ते हिकु ॿ महिमान अहिड़ा हूंदा ॼण त उहे महीननि जा महीना टिकियल हूंदा त को पुछा गुछा कंदो त ख़बर हूंदी त इहो इन उताक ते रहियल हूंदो त ईअं माण्हुनि जी महिमान नवाज़ी करणु ऐं नियाणियुनि जो जेको आहे एहतराम ऐं इज़त ऐं तकरीम उहा तमामु घणी जेको सत क़ुर नियाणी खे सम्झण मां मुराद सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहो त माना एतिरो एहतराम कयो थो वञे ऐं उहा जॾहिं किथे क़त्ल बि थी वेंदो ऐं नियाणी जेकॾहिं हू मेड़ करे ऐं खणी हली आयो त हू क़त्ल ताईं उहो माफ़ु करे छॾींदा हुआ त इहे मुनफ़रिद आहिनि दुनिया जे सभिनी रस्मुनि खां असांजी सिंध हर हवाले सां मुनफ़रिद आहे इहे हुआ जेके ॾिहाड़ी जा मसइला मौक़िया इन खां अलावा वरी जेको आहे हिननि जो ॿोली हिननि जो अदब हिन जा साज़ सारंगियूं सुरंदा उहे रातियुनि जा जेके उहे ईअं सम्झो त मेड़ जेके गॾु था थियनि कचहरियूं थियूं थियनि उन कचहरी जो तसवुरु अञा अलॻि आहे त मांजी साहिबु इन समूरे जेको पस मंज़र में ॿोली हिकिड़ो ज़बरदस्त सकाफ़ती उहिञाण आहे ॿोली पिणु असांजी मुनफ़रिद आहे त ॿोली ग़ैर मादी सकाफ़त में जिथे महिमान नवाज़ी जिथे असांजो रवैयो जिथे औरत जी इज़त जिथे साम रखणु जिथे वंगार वहणु जिथे उताक खे आबाद रखणु भले माण्हू जो घर कचो हुजे पर घर जे भरिसां कंहिं वण जे हेठां का खट या तॾो या तौरी या घणा मंझि रखी दिलो पाणी जो ऐं उते गिलास रखी छॾींदो त बाबा हे उताक आहे ऐं हिते को बि ईंदो त इहो आदर पंहिंजी जाइ ते ॿोली इन समूरे सकाफ़ती ढांचे में कहिड़ो किरदारु अदा करे थी जी बिल्कुलु ॾाढी अहम ॻाल्हि आहे छाकाणि त सकाफ़त जेका आहे उहा हिकिड़ी कंहिं बि धरतीअ जी ॼण त सुञाणप आहे उहा ईअं ई असांजे सिंध धरतीअ जी जेका सकाफ़त आहे उहा न फ़क़ति मुनफ़रिद आहे गॾोगॾु हिते जी सुञाणप बि आहे हाणे जेका उहा सुञाणप आहे उहा सॼी जेके किरतूं आहिनि उहे सॼी दिलचस्पियूं जेके आहिनि जिते जेके वखर आहिनि वथूं आहिनि ॿियूं आहिनि या जेके इहे कम आहिनि माण्हूअ सां कीअं पेश अचे नंढे सां पेश कीअं अचे वॾे सां पेश कीअं अचिजे जेको महिमान अचे उन सां कीअं पेश अचिजे इहे सभई जेको इज़हार थिए थो कजे थो ॿुधिजे थो उहो सॼो ॿोलीअ में ॿुधिजे थो उहो सॼो ॿोलीअ में ॿुधिजे थो त ऐं इन्हनि खे जेकॾहिं नसर तोड़े नज़्म में माण्हुनि ताईं कीअं पहुचाइजे थो उहो सॼो ॿोलीअ में आहे उहे सभई शयूं जेके आहिनि
उहे जेके इज़हार ॿिए ताईं पहुचाइण जो वसीलो ॿोली आहे, तंहिंजे करे ॿोली ख़ुदि सकाफ़त जो हिकिड़ो हिसो आहे। उहो हिकिड़ो हिसो आहे छाकाणि त उन में ई इन जो सॼो इज़हार थिए थो। असां जेकॾहिं किथे वञूं था, माण्हू जीअं अचे थो त असां उन जी जेका उन खां जेको हाल अहिवाल पुछूं था या ॾियूं वठूं था, उहो सॼो हूंदो आहे त ख़ुशि आहीं, सभु ख़ैरु आहिनि, ॿार बचा, माल वथाण जेको बि आहे, उहो उन मां न फ़क़ति असांजी राणी कणीअ जो इज़हार थिए थो, पर ॿोलीअ जी जो बि पतो पए थो त असां वटि ॿोली केतिरी आहे, कहिड़े क़िस्म जी आहे, ॿोलीअ में असांजो इज़हार कहिड़े नमूने जो आहे। ईअं ई जेकॾहिं फ़र्ज़ु करियो आहे असां रुॻो पतण ते वेंदासीं, पतण ते जेकॾहिं वेंदासीं कंहिं दरिया जे पतण ते, या वॾो खणी बंदरगाह, वॾो खणी शहर न हुजे, नंढो ई पतण हुजे, उन ते वञूं त उते ॿेड़ीअ जा जेके बि औज़ार हूंदा, ॿेड़ीअ जा जेके हिसा हूंदा, उहे माण्हूअ जो चढ़णु लहणु उकारणु, उहे सॼी दरिया जो चढ़णु, दरिया जो वरी लहणु, दरिया जी छोली, इन सभिनी जो जेको इहो इज़हार आहे उहो सॼो ॿोलीअ में थिए थो। ईअं ई जेके सो वेंदे लोकगीत जेके आहिनि, उहे लोकगीत बि ज़ाहिर त इज़हार जे थो, उहा ॿोली आहे, उनजा उहे सुहिणा लफ़्ज़ आहिनि जिन जे ज़रिए उहा सॼी सकाफ़त, तारीख़, तहज़ीब ॿियनि माण्हुनि ताईं मुंतक़िल थिए थी। ऐं उहा ॿोली आहे जेका माण्हूअ जी जेको नंढो ॿारु जीअं ॼमे थो, आसे आसे वॾो थिए थो, उनजी तरबियत बि थिए थी। माउ जॾहिं पहिरीं लोली ॾिए थी, उहे बि ॿोली आहे जेका उन क़ौम जी आहे, उन धरती जी ॿोली आहे। ॿारु जेको पहिरियों लफ़्ज़ ॿुधे थो, उहे उन ॿोलीअ जा आहिनि। ऐं उन जीअं जीअं वॾो थिए थो, जीअं जीअं उहे कृतूं थियनि थियूं, जीअं जीअं उहे ॾिण मल्हाइजनि था, या जेको घर में कमकार थियनि था, वेंदे सोर ॿुहार खां वठी रध पचा, इहे सभु माल वथाण जेके बि कम थियनि था, हाणे खणी उहे मज़दूरियूं या ॿियूं जेके बि ॻाल्हियूं थियनि थियूं, उहे सॼो उनजो इज़हार ॿोली आहे। ऐं उहा ई जेका असां इज़हार जेको उहो लिखत में बि अचे थो, त उहा ॿोली जेका आहे उहा सिंध धरती जी ॿोली असां न फ़क़ति पढ़ियो आहे, बल्कि असांजो पक ऐं ईमान आहे त उहा हज़ारे साल अॻु में खां ॻाल्हाइजंदी रही आहे। पर असांखे न फ़क़ति हज़ारे साल खां, पर हज़ारे सालनि खां लिखजंदी रही आहे। जेका ॿोली लिखजंदी हज़ारे सालनि खां रही आहे, उन मां ई अंदाज़ो करे सघिजे थो हीअ ॿोली केतिरी क़दीम हूंदी, केतिरी शाहूकार हूंदी, केतिरी तरक़ी दुनिया में हूंदी। छाकाणि त उन में जेके बि वखर आहिनि, उन जा नाला, उन जी शयुनि जा नाला, न फ़क़ति माल ॿिया, पर जेको बि वखर उन सभिनी जा, उन जा तोरा ॿिया, हर शइ वेंदे मुख़्तलिफ़ जेके से निशान आहिनि, उहे रांदियूं रूंदियूं, तोर मापा, उहो सभु उहे ॿोलीअ में ई मतिलबु त इज़हार आहिनि। उहा ॿोली आहे जेका क़दीम दौर खां असांखे सिंध जी ॿोली, उन जा उञाण मिलनि था, न फ़क़ति ॻाल्हाइण जा, पर उहे लिखण जा मिलनि था, पढ़ण जा मिलनि था। ऐं उन्हनि जूं उहे जेके मोहरूं दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि मां जॾहिं मिलियूं आहिनि, तॾहिं हैरत थिए थी त हिन धरतीअ जो जेको फैलाउ आहे, हिन जो जेका तहज़ीब, सकाफ़त, सभु ॿोली जेका केसिताईं उन जी। वाह वाह, ॾाढो ख़ूबसूरत ऐं ॾाढो जामे तव्हां ॿोली जे हवाले सां ॻाल्हायो। ख़ासि तौर ते आउं त चवां थो त हीअ ॿोली बि ईअं ई मुनफ़रिद आहे जीअं सिंध मुनफ़रिद आहे, जीअं दरिया मुनफ़रिद आहे, जीअं कारूंजर मुनफ़रिद आहे, जीअं सिंधी समूंड मुनफ़रिद आहे, जीअं असांजो स्वभाव मुनफ़रिद आहे। लतीफ़ साईं जॾहिं चए थो न, झीणो ॻाल्हाइजे पेरें धरे हथड़ा, माना उहो लहजे खे धीमो करिणो आहे। जॾहिं परचाइण वञिणो आहे कंहिंखे त लहजो ॿियो हूंदो, जॾहिं प्यार सां ॻाल्हाइबो त लहजो ॿियो हूंदो, ऐं जॾहिं कंहिंखे हुकुम ॾिबो कम जो त उहो वरी लहजो ॿियो हूंदो। त बल्कि उस्ताद बुखारी अक्सर चवंदो त जेकॾहिं दुश्मन सां ॻाल्हाइणो आहे त उत्तर जे लहजे में ॻाल्हायो, ऐं जेकॾहिं महबूब खे परचाइणो आहे त लाड़ जे लहजे में परचायो। त उहो ॿोली असांजी में साॻियो ई दरिया वारो, दरिया उत्तर तरफ़ खां जीअं अचे थो, हुन में कड़को ऐं दड़को आहे, त ॿोली में बि असां वटि कड़को ऐं दड़को आहे। लाड़ ताईं पहुचंदे पहुचंदे, पछाड़ ताईं पहुचंदे पहुचंदे दरिया बि धीमो थी थो वञे, हुन में उहा मस्ती ऐं सरमस्ती कोन थी रहे, त उन जे करे उन ॿोलीअ में बि आऊं, असीं ऐं मासूम हिकिड़ो इज़हार आहे, उहो दाख़िल थी वञे थो। त ॿोली मुकमिल तौर ते
हिन सिंधी सकाफ़त जी न रुॻो उन जी जेका आहे सा उनखे ज़ाहिर करे थी, उन जो मुकमिल इज़हार करे थी, बल्कि उन जी शनाख़्त बणिजी वञे थी। ऐं पंहिंजे सभा में असांजी ॿोली हुजे, असांजो उथणु विहणु हुजे, असांजूं रीतूं रस्मूं हुजनि, या असांजो रुसणु परचणु हुजे, या जेको कुझु आहे, असांजो शाह लतीफ़ हुजे, या असांजो मुहनि जो दड़ो हुजे, या असांजो सिंधु दरिया हुजे, त इहे सिंधी सकाफ़त जा तमामु वॾा उहिञाण आहिनि। ऐं सिंधी सकाफ़त जेका हज़ारनि सालनि खां ईअं सम्झो त हिकिड़ी लिविंग कल्चर जंहिंखे असां खणी चऊं, जहिड़ी सकाफ़त जंहिंखे असां खणी चऊं, त उहे मौजूदु आहे। ऐं यकीनन इहा रहणी आहे। लतीफ़ साईं जी इन दुआ ते असां अॼोकी गुफ़्तगू ख़तमु पिया कयूं त साईं सदाईं करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सभु आबाद करी।